शाजील इनाम साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी वारो सिंध जा वॾा वज़ीर मुराद अली शाह साहब अचो त तव्हांखे कंदकोट रिसालदार जी ही शानदार ऐं शाकार तरक्की याफ़्ता पुल ॾेखारियां। ही सिंध जी तरक्की ॾिसो, ही सिंध जी तरक्की ॾिसो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तरक्की ॾिसो, शाजील इनाम मेमण जी तरक्की ॾिसो। ही आहे ॾिसो सिंध जी शानदार ऐं शाकार पुल कंदकोट रिसालदार, मुझे सिंध कंदकोट रिसालदार जी। साथियों हक मौजूद नमस्ते सलाम, आम आया भाग चंद वलेचा ऐं मां हिन वक़्तु वरी हिकु दफ़ो ॿीहर मौजूद आहियां कंदकोट जे हिन रिसालदार हिन शानदार ऐं शाकार पुल ते जेकी सिंध जे शहर कंदकोट रिसालदार में मौजूद आहे। ही उहा ई पुल आहे जंहिं तां ॿ नौजवान हिन शाही वाह में किरी करे ॿुॾी फोत थिया हुया, पर हिन महिल ताईं ही सिंध जी तरक्की ॾिसो, ही सिंध जी तरक्की ॾिसो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तरक्की ॾिसो, शाजील इनाम मेमण जी तरक्की ॾिसो। शाजील इनाम साहब ही ॾिसो, ही पुल कंदकोट रिसालदार में मौजूद आहे। ही उहा ई पुल आहे, ही उहा ई पुल आहे जंहिं पुल तां ॿ नौजवान अब्दुल गफ़ार गोलो ऐं मुजीब गोलो किरी करे हिन शाही वाह में ॿुॾी फोत थिया हुया। ही उहा ई पुल आहे, ही तरक्की याफ़्ता पुल ॾिसो जेकी सिंध जे कंदकोट रिसालदार शहर में मौजूद आहे। छा त पुल आहे, मां सिंध सरकार खे शाजील इनाम मेमण खे ख़ुशूसी हिन पुल तां गुज़रण जी दावत ॾींदुसि त शाजील इनाम मेमण खे ख़ुशूसी दावत आहे त उहो हिन पुल तां अचे ऐं घुमी सघे। ही ॾिसो, ही तरक्की याफ़्ता पुल आहे मुझे सिंध कंदकोट रिसालदार जी। ही आहे ॾिसो सिंध जी शानदार ऐं शाकार पुल कंदकोट रिसालदार जी पुल। ही ॾिसो, जितां मोटरसाइकिल जे गुज़रण जो बि रस्तो कोन्हे, पोइ छो न हिन पुल ते ही मौतमार हादसा पेश ईंदा ऐं सान्या पेश ईंदा। किथे आहे सिंध सरकार पाकिस्तान पीपल्स पार्टी, किथे आहे शाजील इनाम मेमण, किथे आहिनि एरिकेशन जा उहे करप्ट वॾा वॾा ऑफिसर जेके वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। ही आहे कंदकोट रिसालदार जी पुल, मौतमार पुल जेका आहे ॾींहुं कंहिं न कंहिंखे मौत जो जाम पीआरे रही आहे। ही ज़ुल्म ॾिसो, मां शाजील इनाम मेमण खे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खे कंदकोट रिसालदार जी हिन पुल तां सैर करण जी दावत ॾींदुसि त शाजील इनाम मेमण ऐं सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह हिन पुल तां सैर करे अचे ऐं ॾिसे त ही पुल केतिरी सिंध जी तरक्की याफ़्ता पुल आहे। ही उहा ई पुल आहे जितां 2 हफ़्ता पहिरियां 2 नौजवान हिन शाही वाह में किरी फोत थिया हुया। ही ॾिसो, अॼु बि हीअ पुल उन ई हालत में मौजूदु आहे, अॼु बि हीअ पुल उन ई हालत में मौजूदु आहे। कोई बि हितां जो चूंडियल नुमाइंदो, हितां जो MP MNA, हितां जो DC ऐं एरिकेशन जा वॾा वॾा ऑफिसर कोई बि नोटिस वठण जे लाइ तयारु न आहिनि, छो त हीअ सिंध आहे ऐं सिंध में सभु कुझु जाइज़ आहे। भले माण्हू मरनि त मरनि, हिननि खे कहिड़ो फ़िक्रु, हिननि जो घरु हले थो, करप्शन थिए थी। ही बंदनि जी हालत आहे, ही ॾिसो बंद केतिरा मज़बूत आहिनि वाहन जा, वरी कीअं गारा लॻंदा हिननि बंदनि खे, वरी हिन बंदनि खे फ़को करण ते बि करप्शन थींदी। अफ़सोस, ही मुंहिंजी सिंध आहे। छा चवंदो साईं? साईं ॾिसे था इहो जेकी शाही हाणे अॼु सुबुह ते तयारु आहे, इहो ई खंडु हणंदो, 2 अॻे नौजवान विञाए वेठा, वरी जेके 2 हफ़्ता पहिरियां इन ई पुल तां 2 नौजवान किरी करे फोत थिया हुया, जंहिंजो को सिंध सरकार को हिन ॻोठाणनि सां या उन जे घर भातियुनि सां को साकार कयो? न साईं, न कयो, बसि ईअं सखणा दिलासा आहिनि।
अच्छा। हाले को बि इशू न थियो आहे। भला हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, सरदार आहिनि, अमीर आहिनि, भोतार आहिनि, उहे भला जेके फोत थिया हुया ॿ नौजवान, उन्हनि जे भला घर लड़ी आया आहिनि ताज़ियत ते? सरदार आया आहिनि, बाक़ी